बम भी असां आणूं, हथ भी असां कपायूं, विड़ूं भी असां, घर भी असां साड़ियूं। तव्हां शहर में भी बीहण जे लाइ तयारु न आहियो। घटि में घटि सिटी जे अंदरि थोरो घणो जेको माण्हू जी चुरपुर आहे या माण्हू खे इहो असरु पए थो त भई पुलिस वारा बीठा आहिनि, बाक़ी झेड़े झटे लाइ त मां उहो वेठो आहियां पाण। इहो बि तव्हांजे हथनि जो आॾो ॾिसो था न, हथ कपायूं वेठा आहियूं न, इहो पब्लिक जे करे न। जेकॾहिं बम उन्हनि खे हया आहिनि या लोफरनि जा घर ड्राथा आहिनि या उन्हनि खे सज़ाऊं जज़ाऊं ॾिनियूं आहिनि, असां तव्हांजो अॻियां हलूं था। पर तव्हां घटि में घटि इहो तव्हांखे अहसासु थियणु खपे त शहर जे अंदरि 2 बजे 1 बजे तव्हां राति जो हलिया था वञो ऐं माण्हू बि न पकिड़णो आहे, लोफर बि न पकिड़णो आहे, ॾोहारी बि न पकिड़णो आहे, हर कमु करिणो आहे SHO खे, त पोइ तव्हां हुजो ई न। बाक़ी ॿुधाए बि तव्हांखे कहिड़ी का तकलीफ़ का ॿुधायो का आहे छा? तव्हां ॿुधायो सभु बीठा हो। तव्हां ड्यूटी तव्हांजी इज़त कंदो आहे, न तव्हां खां मां पुछा कंदो आहे छा आहे छा न आहे, वर्दी कहिड़ी मां तव्हांखे कहिड़ी पातल हूंदी आहे, न पुछा कंदो आहे। राति विया पीर साहिब जे ॻोठ में हिकिड़ो माण्हू बि कोन्हे, 45 ॾींहं ते राति विया त सुता पिया आहिनि, छा कोई बि कोन्हे। 1 बजे 2 बजे मुंहिंजी पुलिस वारनि चेक कयो आहे त शहर में पुलिस वारा कोन्हनि। यार को ख़ुदा जो ख़ौफ़ कयो ॿिली। घटि में घटि पब्लिक वारनि खे जेतिरो असां पुलिस ते एतमाद आहे उहो एतमाद त बहाल कयो, सिटी में हुजो। हाणे मां आख़िरी तव्हांखे इहा वार्निंग ॾियांव थो, ठीकु आहे? जेकॾहिं सुभाणे खां वठी या राति खां वठी मां हिकिड़ो बि 5 बजे खां पोइ पुलिस वारो को ॾिठो अॻ में न हुयो न, उन खे बाक़ाइदगी सां तो मां SP साहिब खां सस्पेंड कराइण को लाइन क्लोज़ कराईंदोमांव या तव्हांखे दुरानी मार छॾींदी। जॾहिं विढ़णो ई मूंखे आहे, फसरी मूंखे करणी आहे, कुर्बानियूं मूंखे ॾियणियूं, त तव्हांजी ज़रूरत बि न आहे न। तव्हां घटि में सिटी में त संभालियो, जेके 4 शहर जा माण्हू त ॾिसो त पुलिस बीठी आहे, के लुॾे लोफर ते का नज़र हुजे उहो बि तव्हांखे न करिणो आहे। तव्हां सभई बीठा हो, कॾहिं को ॾोहारी ॿधी आयो, को चोर को लोफर को ॿुधायो, या सनी सुकी काड़ी का शइ थी त उहा करे, उहा बि तव्हां नथा कयो। हर शइ जेकी करणी मूंखे आहे न, त पोइ तव्हांजो हुजणु लाज़मी न आहे। हाणे मां आख़िरी तव्हांखे वार्निंग ॾियांव थो ऐं रोज़नामे में दाख़िला बि रखियांव थो जो आइंदा जे लाइ हिकिड़ो पुलिस वारो बि राति जो 5 बजे खां हेॾे होॾे वियो ऐं मां निकिरी चेक कयुमि न, सुबुह जो उन खे बाक़ाइदे गाॾी खां खणी वञी करे लाइन क्लोज़ करे ऐं मां उनखे टपरी छॾींदो आहियां। पोइ वरी इहा मयार हणी जो को दोस्तनि खे वठी असांखे माफ़ु कर, ठीकु आहे? आराम सां ड्यूटी 5 रसूलनि जा हथियार वग़ैरह चेक कयो, कोन्हे तव्हां वॾे मुंशी खे चओ 2-2 3 मैगज़ीन तव्हांखे हुजनि, हिकिड़ो मैगज़ीन कम जो न आहे, 2-2 3 मैगज़ीन हुजनि। अञा असांखे जंग करणी आहे, अञा लोफरनि सां विढ़णो आहे, ठीकु आहे? असांजे हथ में अञा साहु आहे, हथ असांजा ख़तमु कोन्ह थिया आहिनि, आख़िर ताईं इंशाअल्लाह विढ़बो। पर घटि में घटि तव्हांजी मदद सां तव्हांजी हालति इहा आहे जो तव्हां 1 बजे सुता पिया हो घरनि में, असां उतां तव्हांखे फ़ोन कंदा। महिरबानी करे पाण ते बि रहम कयो, पब्लिक ते बि कयो, असां ते बि कुझु कयो, जेतिरे ते मुंहिंजो हथ 2 ॾींहंनि में ठीकु थिए, ठीकु आहे? हाणे इहो तव्हांजे लाइ काफ़ी आहे, गैरत कयो बसि। अलाह ताला हर कंहिं सां गॾा निंड्रा फिटाईंदा वे त माण्हू सुकून सां सुम्हंदा। ईअं जो तव्हांजी ड्यूटी न आहे, उहे राति जी 5-7 कलाक, उहा त पोइ पंहिंजी ड्यूटी पूरी कयो न। ॾींहं वारनि जी ॾींहं वारनि जी आहे, राति वारनि जी राति वारनि जी आहे। त न तव्हां राति जो न तव्हां ॾींहं जो, ठीकु? इहो हाणे वाइदो तव्हांजो, सभ जो वाइदो आहे। राति जो 5 बजे ताईं 5 ड्यूटी कंदा आहियूं आराम सां, जेकी ख़ासि करे चाचड़ पुल आहे या हेॾा कोसा पुल आहे, 45 आडी आहे ऐं पंहिंजे पीर साहिब जो जेको ॻोठ आहे, 5 हिकिड़ो माण्हू मौजूदु हुजे, इहो जेको मोर्चो आहे। अरे सर साइंस गेट आहे, गेट जे अंदरे पासे सां नला पंहिंजो कमरो, कैमरा बि लॻियल आहिनि। पुट 3 ॼणा हो त ॿाहिरि घिटी में त वेहो न, निकितासीं घर आहिनि, साईं वारा निकितासीं कयो त पंहिंजो हवेली हे आहे न, ही मोर्चे ते वियो फाटक वठी थिए। अड़े बाबा असां चवंदासीं ऐं मां लोकेशन सां कढाईंदोमांव न त तूं कहिड़ो किथे हो, महीने में ख़बर पइजी वेंदी की तव्हां हिते रहंदा आहियो, मूंखे ख़बर आहे। 3 महीननि जो मां बैक्स जो सिस्टम कढाईंदोमांव, ख़बर पइजी वेंदी। हाणे आराम सां पंहिंजी ड्यूटी कयो वञे। हिते जिते मां चवां थो साईं सां मां पाण ॻाल्हायां थो। 1-5 तूं पंहिंजनि खे संभाल, 1-5 कोई बि न हुनजो ज़िम्मेवार तूं आहे, सम्झी वई न? डे वाला नाइट वाला डे में आने, डे वाला नाइट में आने। चंगी कर पंज, ठीकु आहे? चलो बसि अलाह ख़ैर कंदो।